कंदो आहे त पोइ मां ये छो न चवां हो कदे न तू जो बेड़ा बुडंदो कदे न तू जो बेड़ा बुडंदो छो त तारण वारो बैठो बा तारण वारो बैठो बा तारण वारो बैठो बा हा 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 तारण वारो बैठो बा 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 तारण जो जबरदस्त अचे पियो मुझे कनन ते हाने बुधण अचे पियो हो कदे न तू जो मेरा बुडंदो छो त तारण वारो बैठो बा तारण वारो बैठो बा बैठो बा ना तैना कलिको से हां नहीं बशीर एड़ो मिसरो पेश किया तो जेके चवंदा न एड़ा गुनाहगार आयो सड़ी सड़ी पकोड़ो थी वेंदो पर यार असा हुजूर जा गुलाम आहियूं वाह 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 हां शा लिखजो लफ्ज बुधजो हां थींदी इज्जत वही बुलंदी तुझी ओ बाग में जान न चलंदी तुझी दोज़ख वारी बाह के बिल्कुल दोज़ख वारी बाह के बिल्कुल खुदा जो कसमा और थारण वारो बैठो बा 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 इन्ना अतैना कल कौसर प्यारण वारो बैठो बा इन्ना अतैना कल कौसर मोहम्मद सफीर सफीर बुध जो हाने हज़रत जाबिर जे घर में मुझे महबूब जी आमद थियण वारी है ठीक है ये तो समझ में अचियो न मुझे महबूब जी हज़रत जाबिर जे घर में आमद थियणी आहे हाने साईं ब नंढड़ा शहजादा आहिनि हज़रत जाबिर जा हिकड़े छा के बे भाग छुरी वाहे कढी वो फोत थी वियो बे भा हैरान की में अची नंढड़ी एज आहे वो मथे चढ़ियो मार चढ़ी करे उता टपो ॾिनई वो भी फोत थी जो सुभान अल्लाह वो भी फोत थी वियो हेडा मुजा बिनी जान जा सरदार हज़रत जाबिर जे घर में तशरीफ फरमा था ओ जाबिर किथे तुंजा शहजादा हाने जाबिर अर्ज करे तो जो हाने सरकार के छा बुधाया ओ मुजा महबूब बाहर खेडण विया हुंदा भला जाबिर भला सच्ची गाल तू पाण बुधाई तो या मां मोहम्मद बुधाई छा माजरो थियो आहे हाने ओ आशिक मिसरो लिखे दो बुध जो हां त जाबिर जा पुट मोल हुआ बई महबूबन के खबर अगई जाबिर तो के केड़ी करती ओ जियारन वारो बैठो बा 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 जियारन वारो मजो नहीं दो मोरे वारो बैत मथे करे ओ जियारन वारो बैठो बा जियारन वारो हा 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 जियारन वारो बैठो बा जियारन वारो बैठो बा इन्ना अतैना कल कौसर प्यारण वारो बैठो बा इन्ना अतैना कल कौसर प्यारण वारो